असां मथे न वेहो जब तक असांखे इंसाफ़ न थींदो। असांजो मासूम बचो बेगुनाह नंढनि वारे मारियो आहे। इन जे लाइ ॿियो टियों हफ़्तो महीनो ॾेढ 2 महीना गुज़रिया आहिनि, असांखे को इंसाफ़ नथो मिले। असां इन जे करे भला कलाम खणी तव्हांजे वटि आहियूं। असां मथे कोन था वेही सघूं। असां हिते सही आहियूं साईं। असां बसि असां हिते सही आहियूं साईं। असांखे इंसाफ़ वठाइजो। असांजो मासूम बचो मारियो अथनि। असांखे इंसाफ़ ॾिजो। असांखे भला कलाम खणी आया आहियूं। तव्हांजे असांजो इंसाफ़ कयो। असांजा मासूम नसीं असां बसि तव्हांखे पहिरें खां पोइ असां न ईंदासीं बाबा। ॻाल्हायूं त असांजो इंसाफ़ नथो थिए। ॿियो 3 महीना अॻिते तव्हांखे अॻिते को इंसाफ़ असांखे नथो मिले। असांजा मासूम बचा बेगुनाह मारे छॾिया अथनि। असांजा भरारो कलाम ॿियो महीनो आहे। असांजा बेगुनाह शहज़ाद छोकिरो लंडन टाउन में। फातिमा तव्हांजो बाबा? ज़ैनब। तव्हांजो? आमना। मां इहे नंढड़ी वठी तव्हां ॾे आयो आहियां। महिरबानी कयो असांजो इंसाफ़ कयो। असांखे इन ज़ालिमनि मां असांखे इंसाफ़ वठाइजो। ॿियो गवाह कान्हे टेंशन न वठो। तव्हांजो भाउ शहज़ाद नालो मोहबत कंदो तव्हां सां? तव्हां अजरकूं पातियूं न अजरक सां तव्हांखे एॾी मोहबत आहे छा? हा बाबा? उहे तव्हांजो इंसाफ़ थींदो बाबा। क़ुर खणण जी ज़रूरत न आहे। इंशाअल्लाह असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं, गॾु बीठा रहंदासीं। ॿियो महीनो गुज़रियो आहे, को इंसाफ़ नथो मिले। बसि अलाह तव्हांखे असांजो इंसाफ़ कयो ग़रीबनि जो। नियाणियूं वठी तव्हांजे घर ते आया आहियूं, कलामनाथ शरीफ़ खणी आया आहियूं। असांजो इंसाफ़, असांखे इंसाफ़ जी ज़रूरत आहे। असां ग़रीब मिस्किन बेसहारा, असां सहारो वठणु तव्हांजे दर ते आया आहियूं। नियाणियूं वठी असांजो सहारो ॾियो। ज़ालिमनि मां असांजो बेगुनाह मासूम मारियो। इंशाअल्लाह सभु थींदो बाबा, टेंशन न वठो। इंशाअल्लाह सभु थींदो। छा थियो पुटु तव्हांजो भाउ शहज़ाद, तव्हांखे कॾहिं ख़बर पई त क़तल थी वियो? वेझो कयो। तो जोर था ॻाल्हायो। मुंहिंजी अमीर काल आहे त पहिरियां असां नाइटनि असां ॿुधायो असांजे भाउ खे न लॻो आहे, ॿिए छोकिरे खे लॻो आहे, जमील खे। त पोइ वरी असां छासीं, असांखे सम्झो असां ॿाहिरि निकिरी वियासीं। पोइ जॾहिं मुंहिंजी अम्मी रोए पई त असां आयासीं त अम्मी छा थियो आहे? अम्मी चयो त भाउ खे बिजली लॻी आहे ट्रांसफार्म में। असां रुआसीं, असां रुनासीं। मुंहिंजो भाउ अमीर वॾो सभु कंदो आयो त 1000 रुपया ॾियो मां भाउ ॾे वञा, शहज़ादे खे बिजली लॻी आहे। पोइ असां रुनासीं। पोइ मुंहिंजो भाउ होॾे वियो, पोइ वरी होॾे वियो होॾे शहज़ाद ॾे। त पोइ ॿाहिरि मुंहिंजे भाउ खे त कराची खणी विया। इहो ई। तव्हां ॿुधायो बाबा? आमना ज़ैनब? फातिमा। तव्हां भाउ जे बारे में ॿुधायो, तव्हांखे ख़र्ची ॾींदो? जी। अबू ॾींदो या भाउ ॾींदो जेको शहीद थी वियो आहे? असांखे भाउ ॾेई वेंदो। भाउ ॾेई वेंदो ख़र्ची। चांहि हिननि जे लाइ खणी अचो ऐं मानी बि खणी अचो। चांहि त खणी अचो, पोइ मानी बि हिननि खारायूं था। इंशाअल्लाह इंसाफ़ थींदो। मां तव्हां नियाणियूं हे बच्चा आहिनि, असांजा नंढड़ा बच्चा आहिनि, हिननि खे तव्हां वठी आया आहियो। हिननि खे वठी अचण जी ज़रूरत न हुई। मां तव्हां सां अॻु में बि वाइदो कयो, हाणे बि तव्हांखे चवां थो त इंशाअल्लाह तव्हांजे पुट सां इंसाफ़ थींदो।
हे अलाह कुझु करे असां तव्हांजे इन्हनि जेका बि गफ़लत कई आहे, जेका नाइजाइज़ी कई अथऊं, नौजवान क़तल कया अथऊं, उनजो इन्हनि खे अज़ालो करिणो पवंदो, इंसाफ़ तव्हां सां थींदो। मां जॾहिं शुरूआति में आयो हुउसि लंडन टाउन, तव्हां एहतजाज में बीठा हुयो, मूंसां तव्हांजी मुलाक़ात थी, मूं तव्हांखे चयो हो त बाबा इनशा हीअ जेके बिल्डर आहिनि, हीअ जेके कातल आहिनि, उहे जेल ज़रूरु विधा। मूं तव्हांखे इहा ॻाल्हि कई। हाणे ज़ाहिर आहे इंसाफ़ में देरि थिए थी, पाकिस्तान आहे, देरि सवेर इनशाला इंसाफ़ तव्हां सां थींदो। इन शइ जो तव्हां बेफ़िक्र थियो, परेशान न थियो त बाबा हाणे देरि थी वई आहे त हाणे छा थींदो। असां तव्हां सां गॾु आहियूं, असां आख़िरी साह ताईं तव्हां सां गॾु बीठा हूंदासीं। असांखे बि इहा उमेद आहे तव्हां खां ई इंसाफ़ मिले। बिल्कुलु थींदो, बिल्कुलु थींदो। जेकॾहिं ॾिसो, सभ खां पहिरियां असांजो मक़सदु इहो इंसाफ़ जे लाइ, सभ खां पहिरियां असांजी कोशिशि इहा रहंदी त FIR ते, हीअ मर्डर आहे, क़तल थियो आहे, FIR ते। FIR हिन महिल ताईं न थी आहे। असां थी सघे थो तव्हांजी मसरूफ़ियात, थी सघे थो असांजी मसरूफ़ियात सबबु एहतजाज धरणा न हणी सघियासीं। हाणे इनशाला अॼु पंहिंजी वरी मुलाक़ात थी वई आहे, हिन नियाणियुनि सां बि वाइदो कयूं था त हिननि जे भाउ सां इंसाफ़ थींदो ऐं इनशाला हिननि ते FIR थींदी कातलनि ते, ऐं कातल ज़रूरु फांसी जे फंदे ते चढ़ंदा। अलाह तव्हांखे आबाद कंदो। तव्हां बेफ़िक्र थियो, का ॻाल्हि इंसाफ़ जे बाबा। असांखे इहा ई उमेद आहे, असां इहा ई उमेद सम्झी कलाम शरीफ़ नियाणी वठी तव्हां वटि आया आहियूं, असांजो इंसाफ़ थिए। इनशाला तव्हां सां इंसाफ़ थींदो। हिननि सां असां बचनि सां वाइदो कयूं था, जेको बि थियो आहे, नाजाइज़ी थी आहे, क़तल थियो आहे, उनजो अज़ालो तॾहिं थींदो जॾहिं कातल फांसी जे फंदे ते चढ़ंदो। बिल्कुलु असांखे ज़हनी सुकून, दिली सुकून मिली वेंदो। हाणे पाण को तारीख़ रखूं, सभ खां पहिरियां त अञा असांजी SSP सां मुलाक़ात न थी आहे। जीअं तव्हां हे बच्चा मूं वटि वठी आया आहियो, नियाणियूं वठी आया आहियो, तीअं ई सभ खां पहिरियां गॾिजी हलूं था, SSP सां मुलाक़ात था कयूं। SSP हैदराबाद सां हिन बचनि समेत मिलूं था, मां तव्हां सां गॾु थो हलां। जेकॾहिं SSP साहिबु उन बावजूदि FIR जो हुकुम न ॾिनो त मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां त धरणो ॿिए किथे बि न लॻंदो, उन जाइ ते लॻंदो जिते असांजा बच्चा शहीद थिया आहिनि, उते ई धरणो लॻंदो, उते ई वेही रहंदासीं ऐं उन वक़्त ताईं वेंदासीं जेसि ताईं तव्हांजे बच्चनि सां इंसाफ़ नथो थिए, जेसि ताईं कातल गिरफ़्तार नथा थियनि, जेसि ताईं FIR नथी थिए। असांखे बि इंसाफ़ जी ज़रूरत आहे, असांजे मासूम बचनि खां इंसाफ़ थिए। बेगुनाह लागर थी करे असांजा मासूम बच्चा मारिया अथनि, बेदर्ज ऑफिस जे अॻियां उन्हनि ज़ुल्म कयो आहे असां सां, मासूम बच्चा साड़े तबाह बिजली में करे छॾिया अथनि। एॾा लागर जो हुननि मासूमनि जो ख़्यालु न रखियो। इहो इंसाफ़ असांखे तव्हांजे उमेद मिलंदो, बाक़ी थींदो इनशाला, थींदो इनशाला। तव्हां बेफ़िक्र थियो, तव्हां थी विया बाबा, बसि शाबाश। तव्हां पंहिंजी चपल बि पाए अचो, वञो, शाबाश शाबाश। इंसाफ़ थींदो तव्हां सां, मां वाइदो तव्हां सां कयां थो, इंसाफ़ थींदो। इहा देरि सवेर जेका बि थी आहे त पाकिस्तान आहे, हिते इंसाफ़ में देरि लॻे थी, पर असां एतिरा बि कमज़ोर न आहियूं जो हीअ कातल इहे बची वञनि, एतिरा असां कमज़ोर न आहियूं। इनशाला दुआ खपे तव्हांजी, हिनखे ज़रूरु असां फांसी जे फंदे ते पहुचाईंदासीं। ठीकु आहे आमना ज़ैनब, पाटनी जा नाला माशाल्लाह बहितरीन, इन जे करे मूंखां विसरंदा आहिनि। ज़ैनब, फातिमा, आमना, ज़ैनब नाला ॾिसो कहिड़ा तव्हांजा ख़ूबसूरत नाला आहिनि, भला नाला आहिनि। हाणे तव्हांजे भाउ जो चालीहो कॾहिं आहे? 4 जुमा थियनि, बस 3 आहिनि। मथे जुमे ते तव्हां रूह गॾाईंदा? चोथों बस 3 जुमा आहिनि।
40 ते बि तव्हां सां गॾु हूंदासीं इक्कीह साल हूंदासीं इंशाल्लाह तव्हांखे ज़ैनब मानी बि पचाए ईंदी आहे छा इहा बाबा को मूंखे ॻाल्हि ॿुधाए पियो मानी पचाए वेंदी आहे बिरयानी ठाहे वेंदी आहे हा ईअं आहे माशाल्लाह छा छा बिरयानी कीअं ठाहींदा आहियो वेझो कयो। माशाल्लाह तूं वॾी होशियारु आहे हिन उमिरि में बि एॾी होशियारी असीं छा कयो जो बसि घर में वॾो को माण्हू न हो त हिनखे मजबूरन करिणो पियो अलाह बहितर कंदो बाबा असां जेको बि थींदो इनशाला तव्हांजे लाइ कंदासीं ऐं इनशाला कातिल ज़रूरु गिरफ़्तार थींदा तव्हां सम्झाए महिरबानी